साजू कुर्बानियों मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे कुर्बान जे सामू कुछ भी कोन। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अजमईन जो केतरे कदर कुर्बानियों हुयूं। उन्हनि बेमिसाल कुर्बानियुनि जो तज़किरो कंदासीं। अल्लाह ताला जे कुरान मजीद के अंदर जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथियों जो जा बजा तज़किरा मौजूद है। अल्लाह ताला सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जो कुर्बानियों कुरान मजीद के अंदर बयान फरमायूं ताकि मुसलमानों अवा पढ़ो बुधो गौर करियो ऐं पोइ अवा भी इं जिंदगी गुजारियो। अल्लाह के कुरान का पुछूं था तो मोहम्मद अरबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा जो कुर्बानी छा हुयूं। रब्बे कायनात ऐलान तो फरमाए वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। दुनिया वारो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा हर नेक अमल में सबकत करण वारा, एकड़ा हिजरत करण वारा, ब्या मुहाजिरीन जा मदद करण वारा, एकड़ा घर बार छड़न वारा, ब्या उन्हनि के पनाह ॾियण वारा, एकड़ा पंहिंजा ॿार बचा छड़न वारा, दौलत छड़न वारा, मिल्कियत छड़न वारा, यारो अहबाब छड़न वारा, ब्या अंसार जी जमात जेका उन्हनि सां मोहब्बत करण वारी जमात आ, उन्हनि जी इज्जत करण वारी जमात आ, उन्हनि जी नुसरत करण वारी जमात आ, उन्हनि सां मोहब्बत करण वारी जमात आ। अल्लाहु अकबर। एतिरे क़दर जॾहिं मक्के जे मुशरिकन मोहम्मद अरबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन के तकलीफ ॾिनी आ। सैयदना बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु जड़न सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन के जमीन ते गेलियो ऐं घसीटियो आ, तकलीफ़ ऐं ईज़ा ॾिनान। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चए ते हिजरत करे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा मक्को छॾे हलिया विया। अल्लाह फरमाए तो इन्हनि घर छड़िया, बार छड़िया, बन्नी बारा छड़िया, औलाद छड़ियो, अल्लाहु अकबर, रिश्ता ऐं बिरादरी छड़िया। हिकड़ा उहे माण्हू आहिनि जिन वरी इन्हनि के सीने सां लाथो आ। अंसार एतिरे क़दर इन्हनि जी मदद कई आ, माल ॾिनो, घर ॾिनो, फरमाइण लॻा असांखे ॿ ज़ालूं आहिनि, टे ज़ालूं आहिनि, जेकॾहिं अवां चाहियो असां हिकिड़ी ज़ाल के तलाक ॾियूं, अवां उन्ही सां निकाह करियो। इन्ही जे लाइ तव्हां पंहिंजे ज़ाल के छॾे आया हो, पंहिंजे ॿारनि के छॾे आया हो, पंहिंजे घरनि के छॾे आया हो। मुसलमानों जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन अल्लाह जे दीन जे लाइ सभु कुझु छॾे ॾिनो आ। रब्बे कायनात तो फरमाए वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबअहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ु अन्हु। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जो ए कुर्बानियों ॾिसी अर्श वारो जिब्रील नाज़िल करे तो, ए जिब्रील वनी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन के खुशखबरी दे, बिशारत दे जी अल्लाह खावा हेजू तकलीफूं काटे भी राज़ी आयो, ओ अल्लाह अवा का राज़ी थियो आ। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन केतिरियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अल्लाह जे क़ुरान के पढ़ंदो वेंदो मुसलमानों ईमान ताज़ो थींदो वेंदो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जी कुर्बानी बयान कंदे अल्लाह रब्बुल आलमीन तो ऐलान फरमाए लाकिन रसूल
रसूल वल्लज़ीना आमनू मअहू जाहदू बिअम्वालिहिम। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साणनि ईमान आंदण वारा सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन पंहिंजो माल भी कुर्बान कयो। मुसलमानो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन पंहिंजे माल के अल्लाह जे राह में की कुर्बान कंदा। महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो, मुंहिंजा सहाबियो अज इस्लाम के दौलत जी ज़रूरत आ, मिल्क जी ज़रूरत आ, डोनेशन जी ज़रूरत आ, चंदे तावन जी ज़रूरत आ। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन डुकी डोड़ी घर विया। तलहा भी घर वियो, ज़ुबैर भी घर वियो। अल्लाहु अकबर। उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, मां मजलिस मां उथियो आहियां, इहा नियत करे उथियो आहियां, हर वारे असां खां अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु मुकाबलो खटे ईंदो आहे। अॼु अबू बकर खां मुकाबलो खटणो आहे। फरमाइनि था, जॾहिं घरां माल खणी मोटियासीं, सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हाज़िर थिया। अल्लाहु अकबर। प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह कुरान में फरमायो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। पूरे कायनात जे लाइ रहमत बणी आयो आहे, शफीक बणिजी आयो आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पको पह हो, मूं पंहिंजे साहबनि खे हुक्म ॾिनो आहे, ज़रूर सॼो माल लुटाए खणी आया हूंदा। फरमाइनि था, मुंहिंजा सहाबियो ॿुधायो भला घर बार जे लाइ कुझु बचायो था या न। अल्लाहु अकबर। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद फरमाइनि था, इन्ना नुहामिल। अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर बार जे लाइ तॾहिं बचायो आहे जॾहिं घर में कुझु हुजे हा। अवां जॾहिं हुकुम कयो आहे, अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में का बि शइ मौजूद कान हुई। वञी करे यहूदियुनि वटि मज़दूरी कईसीं, जेका मज़दूरी मिली अल्लाह जा नबी वटि अची हाज़िर कईसीं। अल्लाहु अकबर। जनाब उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह अन्हु भी आया। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ, उमर ॾे ख़बर घर में कुझु बचाया हो या न। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अधु सो खणी आयो आहियां, अधु घर वारनि जे लाइ छॾे आयो आहियां। अबू बकर सिद्दीक आयो आहे। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ, अबू बकर ॿुधा तूं भला केतिरो खणी आयो आहे। फरमाइनि था, अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में अल्लाह ऐं उन जे रसूल जो नालो छॾे आयो आहे, बाक़ी हर लुटाए करे हाज़िर कयो अथमि। जेको उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु वींदे इहा नियत करे वियो, अॼु अबू बकर खां मुकाबलो खटणो आहे। फरमायो त मूं अबू बकर खे मुखातिब थी करे चयो आहे, ए अबू बकर, इन्नी ला उसाबिकुका इला शैइन अबदा। अबू बकर, मां तोखां कॾहिं बि मुकाबलो कोन खटे सघंदसि। ए सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंदे डोनेशन जो ऐलान कयो, हर लुटाए थी पेश कयो। जंहिंजे घर में कुझु बि कोन हो, मुसलमानों वञी करे यहूदियुनि वटि मज़दूरी करे कमाए खणी आया हुआ। असां वटि ऐलान थींदो आहे चंदे जे लाइ, तावन जे लाइ, असां परेशान थी वेंदा, सोचणु लॻंदा आहियूं त यार आहे खीसे में 1000 रुपया, मोले खे ॾेई छॾियमि त मुंहिंजो गुज़र बसर कीअं थींदो। मुसलमानों सहाबा कीअं लुटाईंदा हुआ माल खे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो शख़्स आयो आहे, अची करे चवणु लॻो, अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे बाग जे भरिसां, मुंहिंजे बाग जी जेका दीवार आहे, उन दीवार, मुसलमानों अॻु ज़माने में दीवार के सिरनि जा कोन हूंदा, बल्कि छा हूंदो हो, वणनि जी दीवार लॻल हूंदी, वण लॻल हूंदा हुआ, उन्हनि खे दीवार सम्झो वेंदो।
फरमाए अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बाग के जेको दीवार आयला वणन जो उन वणन मजा हिकड़ो वण फुला शख्स जो आ अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कॾहिं उहो शख्स इहो वण वढाए थो या इहो वण खपाए थो अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे बाग जी दीवार कमज़ोर थी वेंदी। अवां ईअं कयो इन शख़्स खे चयो त इहो जेको बाग आहे वण आहे इहो मूंखे ॾेई छॾियो। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स खे घुरायो फरमाया अल्लाह जा बाना इहो वण इन्ही खे ॾे मां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे अल्लाह खां जन्नत में वण वठी ॾींदसि। उन शख़्स ॾियण खां इनकार कयो आहे। उन मजलिस में जनाब अबू दहदा रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूद आहे। फरमाइनि था ए फुला हिराज उन जे हथ मां वठी चवनि था मुंहिंजो पूरो बाग आहे ओ बाग वठी वण मूंखे ॾे मां अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ओ वण सदको करण चाहियां थो जेको वण फुला शख्स अल्लाह जे नबी खां घुरण आयो आहे सौदो थियो आहे। ही शख्स पंहिंजे बाग ॾाउनी खे वठी वञी रहियो आहे। सैयदना अबू दहदा रज़ी अल्लाह ताला अन्हु बाग जे गेट ते बि घरवारी खे सॾ ॾींदो आहे ए मुंहिंजी घरवारी ॿार बचनि सां ॿाहिरि निकिरी आहे मूं पंहिंजो पूरो बाग अल्लाह जे राह में ख़र्च करे छॾियो आहे मूं अल्लाह सां सौदो करे छॾियो आहे। अल्लाहु अकबर बाग में दाख़िल न थींदो आहे। घरवारी ॿारनि समेत सामान खणी निकिरी आई आहे। मुस्लमानो पंहिंजे सीने ते हथ रखी करे पंहिंजे पाण खां सवाल करियो जेकॾहिं अवां या मुंहिंजी घरवारी हुजे हा छा चवे हा अरे मियां सॼी मिल्कियत मुलनि खे ॾेई आहे हाणे पंहिंजो गुज़र कीअं थींदो। सहाबी जी घरवारी सहाबियाणी आहे। ईमान त ॾिसो मुस्लमानो रहन बि उन बाग में था खाइनि बि उन बाग में था गुज़र बसर भी उन्हीं बाग माए ये अल्लाह जो बानो ओ बाग अल्लाह जे राह में वक़फ करे आयो आहे अल्लाह सां सौदो करे आयो आहे। घरवारी जॾहिं ॿाहिरि निकिती आहे चवण लॻी अबू दहदा तो तमाम भलो कम कयो आहे। सैयदना अबू दहदा रज़ी अल्लाह अन्हु मोटी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो आहे। अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फुला माण्हू अवां खां वण घुरण आयो हो जंहिंजो वण हो उन ॾियण खां इनकार कयो हो। अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजो पूरो बाग उन खे ॾेई करे ओ वण ख़रीद कयो आहे। अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खां जीअं शख्स ओ वण घुरियो आहे अवां उन खे उहो वण ॾेई छॾियो। अल्लाहु अकबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ए मुंहिंजा सहाबियो अल्लाह मूंखे ॾेखारे रहियो आहे जन्नत में अल्लाह इन अबू दहदा जे लाइ खजी जो वण पोखियो आहे उन जा गोशा लटकी रहिया आहिनि। अल्लाहु अकबर मुस्लमानो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन हर लुटाए अल्लाह जे राह में ॾींदा। अल्लाह कुरान नाज़िल फरमायो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। ऐसे ईमान के ऐसे नेकी के नथा पुजी सको जेसि पंहिंजे महबूब शइ खे अल्लाह जे राह में कुर्बान नथा करियो। सैयदना अबू तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु ताईं इहा आयत पहुती आहे। डुकंदे डोड़ंदे नबी मजलिस में आयो आहे। अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पूरे काइनात में मुंहिंजो बाग सभिनी खां वधीक महबूब आहे सभिनी खां वधीक प्यारो आहे। अल्लाह कुरान में फरमायो एसि ताईं नेकी के नथा पुजी सघो जेसि ताईं पंहिंजी महबूब शइ अल्लाह जे राह में ख़र्च नथा कयो। अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पंहिंजो बाग अल्लाह खे ॾियण आयो आहे। अल्लाह जा नबी मूंखां क़बूल करियो।
कुरान तो फरमाए लाकिन रसूल वल्लज़ीना आमनू मअहू जाहदू बिअम्वालिहिम सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन पंहिंजो माल कुर्बान कयो आहे व अनफुसिहिम सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन पंहिंजो जानू कुर्बान कयूं आहिनि मुस्लमानों व अनफुसिहिम उलमाए किराम ब तफ़सीरूं वरितियूं आहिनि यानी उन्हनि पंहिंजो ख़वाहिशात भी कुर्बान करे छॾियूं आहिनि उन्हनि पंहिंजो जानू जिहाद में कुर्बान करे छॾियूं आहिनि हाणे चओ ॾिसो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन पंहिंजे ख़वाहिशात खे पंहिंजनि जाननि खे कीअं कुर्बान कंदा हुआ अल्लाहु अकबर सैयदना हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु निकाह करे घर आया रात घरवारी सां गुज़ारियूं सुबुह थियो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां कासिद अची करे ऐलान कन लगंदो आहे अचो जिहाद जे लाइ अचो अल्लाह जे नबी जे तरफ़ां सॾियो थियो आहे असां वटि छा हूंदो आहे शादी वारे राति हमारा फजर ते कोन ईंदो आहे तो छा करेसि यार राति फजर ते कोन्हे मुला बण छॾ त सही हिकिड़ी राति त मल्हायूं असां ख़वाहिशात खे तरजीह ॾींदा हीअ अल्लाह जो बानो राति निकाह करे आयो आहे घरवारी सां गुज़ारी सुबुह थियो आहे सॾु थियो आहे छाजे लाइ नमाज़ जे लाइ न जिहाद जे लाइ तलवार खणी घोड़े ते सवार थी जॾहिं वञण लॻो आहे घरवारी सॾु केसि हंज़ला सैयदना हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु पोइ ते मुंहुं नथा कनि मतां घरवारी जी मोहबत रोकी न हुजे अल्लाहु अकबर घरवारी बि अहिड़ी हुजे जेका सैयदना हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु जी घरवारी हुई मुस्लमानों जे करे असांजी घरवारी हुजे फौरन इहा चवे ए हंज़ला रात निकाह करे आयासीं अञा मूं ज़िंदगी जा ख़्वाब पूरा न कया आहिनि तूं जिहाद लाइ वञी रहियो आहे हंज़ला जेकॾहिं तूं शहीद थी वे मुंहिंजो वली वारिस केरु बणबो अल्लाहु अकबर ही अल्लाह जे नबी जी सहाबियाणी आहे सॾु करे फरमाई हंज़ला सैयदना हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु रुकजी आहे फरमायनि तूं हंज़ला इन्ही जे लाइ न सॼो मई त जिहाद ॾे न वञ बल्कि इन्ही लाइ सॼो मई अल्लाह जे राह में शहादत अफ़रोज़ थी मोट जा ज़िंदा न मोट जा अल्लाहु अकबर ताकि मां दुनिया वारनि जे आॾो शहीद जी घरवारी थी करे ज़िंदगी गुज़ारियां सैयदना हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु वञी करे जिहाद कन लॻा अल्लाह जी कुदरत ज़ालिम गालिब अची विया सैयदना हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु खे शहीद करे छॾियऊं माइटुनि खे ख़बर पई डुकंदो डोड़ंदो आया अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए अल्लाह जा नबी असांखे पंहिंजो हंज़ला ॾियो हंज़ला जे गुसल ऐं कफ़न जो इस्तेमालु कयूं महबूब फरमायो दुनिया वारो हंज़ला खे अवां गुसल न ॾींदो इन्ही जे लाइ त हंज़ला जे गुसल ॾियण लाइ अल्लाह आसमान मां मलाइक मोकिलिया हुननि ख़्वाहिशात खे अल्लाह जे राह में कुर्बान करे छॾियो हुननि जाननि खे अल्लाह जे राह में कुर्बान करे छॾियो अल्लाह खे एॾा त प्यारा थी विया जॾहिं जहान छॾे विया हुननि जे गुसल ऐं कफ़न जे लाइ अल्लाह जा मलाइक लही आया मुस्लमानों हाणे एहतिसाब कयो त असां अल्लाह जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾिनी अञा अॻिते हलो त सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन केतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं जंगे उहदा नबी काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद कयो वञे थो
मुसलमानों सहाबा ब्यात शहीद थिया। अल्लाहु अकबर। जॾहिं नबी जे चाचे हमज़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हु जो तज़किरो पढ़ूं था, दिल रोए थी, मुसलमानों गमगीन थी वञे थी। ज़ालिम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे खे मुसल्लो कयो। मुसल्लो चवंदा आहिनि यानी उन जे हथ खे कटियो वियो, पेरनि खे कटियो वियो, चपनि खे कटियो वियो। एतिरे क़दुरु ज़ुल्म ऐं ज़्यादती कई वई। सईदा सफ़िया रज़ी अल्लाहु ताला अन्हा नबी साईं जी पुफी हुई। सैयदना हमज़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हु जी भेण हुई। डुकंदो डोड़ंदो आई आहे। सैयदना ज़ुबैर रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, मां भॼंदो हुयसि त सईदा सफ़िया रज़ी अल्लाहु ताला अन्हा खे रोकियां। इन्ही जे लाइ हू औरत आहे, कमज़ोर दिल वारी आहे, पंहिंजे भाउ खे इन्ही हालत में ॾिसंदी बर्दाश्त न करे सघंदी। फरमाइनि था सईदा सफ़िया रज़ी अल्लाहु ताला अन्हा मूंखे ज़ोर सां धक कयो, मां परे वञी किरियसि। मूं चयो सफ़िया मूंखे अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकण लाइ चयो आहे। सईदा सफ़िया रज़ी अल्लाहु ताला अन्हा फरमाइनि थियूं, पंहिंजे खीसे मां ॿ कपिड़ा कढी ॾेखारियूं त मां पंहिंजे भाउ जे लाइ कफ़न खणी आयो आहियां। अल्लाहु अकबर। सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ओ मुंहिंजी पुफी चाचो हमज़ा अवां जे ॾिसण जे लाइक़ न रहियो आहे। ज़ालिमनि एॾी वॾी गुस्ताखी कई आहे। ज़िद कयूं, अल्लाह जे नबी इजाज़त ॾिनी। फरमाइनि तूं अल्लाह जा नबी, मां पंहिंजे भाउ जे लाइ कफ़न खणी आई आहे, मुंहिंजे भाउ खे इहे कफ़न पाराए दफ़न कजो। अल्लाहु अकबर। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनन तिरमिज़ी जे अंदरि फरमाइनि था, जेकॾहिं सफ़िया बुरो न सम्झे आ, दुख न करे आ, मां पंहिंजे चाचे हमज़ा खे ईअं छॾे ॾियां, हमज़ा जे गोश्तनि खे पखी खाइनि आ। अल्लाहु अकबर। क़यामत वारे ॾींहुं मुंहिंजो चाचो हमज़ा पखियुनि जे पेटां निकिरे आ। एतिरे क़दुरु ज़ुल्म ऐं ज़्यादती कई वई। सहाबनि एॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। फरमाइनि था सईदा सफ़िया रज़ी अल्लाहु ताला अन्हा जेको कपिड़ो खणी आया, असां उहो कपिड़ो खणी तॾहिं सैयदना हमज़ा खे कफ़न जे तौर पर आहियूं पिया। भरिसां अंसारी रज़ी अल्लाह सहाबी रज़ी अल्लाहु ताला अन्हा जो बि जनाज़ो हो। असां ॾिठो जेकॾहिं हिन खे कफ़न पारायूं था, हुन जे लाइ कफ़न आहे त हुन मैयत सां नाइंसाफ़ी आहे। पोइ असां कूड़ो कढियो, जंहिंजे लाइ जेको कपिड़ो आयो उन खे उहो कपिड़ो पारायोसीं। कुझु सहाबनि खे कफ़न जे तौर कपिड़ा मिलिया, कुझु जे लाइ कपिड़ो न हो। असां अस्कर गाह विझी करे उन खे दफ़नायो आहे। अल्लाहु अकबर। फरमाइनि था एॾा त सहाबी शहीद थिया, हिकिड़े ई क़बर में ॿ ॿ टे सहाबा दफ़न कया विया। एतिरे क़दुरु सहाबा किराम रिज़वानुल्लाह जमीन तकलीफ़ूं काटे अल्लाह जे लाइ क़ुर्बानी ॾिनी। सैयदना अनस बिन नज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके बदर जे जंग मां रहिजी विया, दिलि में तमन्ना खणी आया त हाणे उहद वारे जंग में आऊं काफ़िरनि सां तमामु तेज़ थी विढ़ंदुसि। निकिता, उहद जी लड़ाई शुरू थी, तलवार खणी जी जो अॻिते वधिया। सैयदना सअद बिन मुआज़ सां मुलाक़ात थी रज़ी अल्लाह ताला अन्हु। सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, ए साद मूंखे उहद जे पहाड़नि मां जन्नत जी खुशबू नज़र अची रही आहे। अल्लाहु अकबर। सैयदना सअद रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं विढ़ण लॻा, ज़ालिम गालिब अची विया अनस बिन नज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु ते। सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खे टुकड़ो टुकड़ो कयो वियो, मुसल्लो कयो वियो, नक कटिया विया, हथ कटियो वियो, पेर कटिया विया, आंगुर कटिया विया। एतिरे क़दुरु अल्लाहु अकबर। सहाबा फरमाइनि था असां सुञाणे न पिया सघूं थी जनाज़ो कंहिंजो आहे। सैयदना अनस बिन नज़र रज़ी अल्लाहु ताला अन्हु जी भेण भॼंदे डुकंदे आई, फरमाए थी मुसलमानो बीह रहो, मां पंहिंजे भाउ खे सुञाणी सघां थी। उन अची करे हथनि जे पूरनि मां सुञातो आहे, ही मुंहिंजो भाउ अनस बिन नज़र आहे। अल्लाहु अकबर। ज़ालिमो हिकिड़ी नसीहत
कंदो अला। अॼु असांजे मुआशरे में भेणनि खे का इज़त न हूंदी आहे। भेणनि खां एॾो तूं बेज़ार हूंदा चवंदा अल्लाह करे शादी थिए त जान छुटे, इन जे मिल्क जो हिसो मूंखे मिली पए। भेण जी शादी थींदी आहे, सालनि जा साल गुज़रींदा आहिनि, कॾहिं असां पुछा करण न ईंदा आहियूं। ओ मुस्लमानो, भेनरूं अव्हां सां एतिरे क़दुरु मुहबत कंदियूं आहिनि जो हथ जे पुरनि खे बि सुञाणींदियूं आहिनि त हीउ मुंहिंजे भाउ जो हथु आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन एॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। आसमान वारो इहो सॼो मंज़र ॾिसी रहियो आहे। क़ुरान नाज़िल कंदे फरमाए, ए दुनिया वारो, मिनल मुमिनीन रिजालुन सदकू मा आहदुल्लाह अलैहि। मोमिननि मजा जिन अल्लाह सां जेके वाइदा कया उन्हनि उहे वाइदा पूरा करे छॾिया। अल्लाहु अकबर। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि सां एॾी वॾी ज़ुल्म ऐं ज़्यादती कई वई। अल्लाह तबारक व तआला ये तमाम मंज़र ॾिसी करे फरमायो, वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। अल्लाहु अकबर। इन्हनि खे मुर्दार न चओजो, बल अहयाउन इंद रब्बिहिम। ही तो पंहिंजे पालनहार वटि ज़िंदा आहिनि। युरज़क़ून, ये अल्लाह वटि रिज़्क़ ॾिना वञनि था। ओ ज़ालिमो, जिन खे मां टुकड़ा टुकड़ा करे शहीद कयो आहे, अव्हां सम्झो था त असां हिननि खे मारे छॾियो आहे, पर ही अल्लाह वटि ज़िंदा था। अल्लाह हिननि खे खाराए थो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो मुस्लमानो, मथां केरु वरी तां इहो नज़रियो वठे त नबी सगोरा औलिया अल्लाह क़ब्र में ज़िंदा आहिनि, असांजी ॿुधंदा आहिनि। मुस्लमानो यादि रखो, ज़िंदा आहिनि, पर कीअं आहिनि इहो अल्लाह थो ॼाणे। अल्लाह ताला अॻिते इहो फरमायो त तव्हां नथा सुञाणो त हू कीअं ज़िंदा, हुननि खे खाधो कीअं थो मिले, किथां थो अचे, अल्लाह कीअं थो खाराए, असांखे का ख़बर कान्हे, न वरी हुननि खे असांजी ख़बर आहे। हू अल्लाह वटि ज़िंदा। बहरहाल मुस्लमानो, अल्लाह तबारक व तआला सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी कुर्बानियुनि खे बयानु कंदे फरमायो, मुस्लमानो, लाकिन रसूल वल्लज़ीना आमनू माअहू जाहदू बिअम्वालिहिम व अनफुसिहिम। सहाबा किराम पंहिंजे मालनि जी बि कुर्बानी ॾिनी आहे। सहाबा किराम पंहिंजे जाननि जी बि कुर्बानी ॾिनी आहे। ॿिए हंधि अल्लाह तबारक व तआला तमामु तफ़सील सां इन ॻाल्हि खे ज़िक्र कयो आहे त ॾिसो त मुंहिंजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि तौहीद जे लाइ, दीन जे लाइ, अल्लाह जे लाइ केॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हुननि पंहिंजो हर कुर्बान करे छॾियो आहे, जिंद जान कुर्बान करे छॾियो आहे। फरमाए, ला तजिदू कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर। दुनिया वारो, जिन अल्लाह ते ईमान आंदो आहे, आख़िरत वारे ॾींहं ते ईमान आंदो आहे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि मंझां युआदून मन हादल्लाह व रसूलहू। उहे उन्हनि सां कॾहिं बि दोस्ती न रखंदा, यारी न रखंदा जिन अल्लाह उन जे रसूल सां दुश्मनी कई आहे, जिन अल्लाह ऐं उन जे रसूल सां फिटायो आहे। वलो कानू आबा, अल्लाह तो फरमाए, चाहे पोइ दुश्मन हिननि जा पीर हुजनि, आओ अबनाहुम, या पोइ इन जा बचड़ा हुजनि, अल्लाहु अकबर, आओ इखवानहुम, या हिननि जा भाइर हुजनि, आओ अशीरतहुम, या हिननि जा रिश्तेदार हुजनि। अल्लाहु अकबर। महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, वल्लज़ी नफ़्सी बियदी, मूंखे कसम उन्ही ज़ात जो जे हथ में मुंहिंजी जान आहे, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। ऐसे ही
महबूब अवां वटो नथो बणजी सघां जेसि अवां मोमिन नथा थी सघो जेसि अवां वटां पंहिंजे वालिद खां पंहिंजे बचड़नि खां तमाम जहान जे माण्हुनि खां अफ़ज़ल न बणजी वञा महबूब न बणजी वञा। मुस्लमानो अचो गौर कयो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह जे तौहीद जे लाइ अल्लाह जे रज़ा जे लाइ पंहिंजनि बचनि खे पंहिंजनि वालिदैन खे पंहिंजनि घर वारनि खे कीअं कुर्बान कयो आहे। जंग बदर लगो आ जनाब अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बच्चो जेको अञा मुसलमान न थियो आ बाद में जॾहिं मुसलमान थियो अची करे घर में जॾहिं वेठा चवण लॻो बाबा साईं बदर में तूं मुंहिंजे आॾो अची वियो आहीं तूं मुंहिंजे आम्हूं साम्हूं अची वियो आहीं मूं तोखे इन्ही जे लाइ छॾे ॾिनो त तूं मुंहिंजो बाबा साईं आ। अल्लाहु अकबर। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था ए बचड़ा तो मूंखे बाबा समझी छॾे ॾिनो आहे यादि रखजांइ पर जेकॾहिं तूं मुंहिंजे आॾो अची आ ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन समझी तुंहिंजो सर कलम करे छॾिया। औलाद खे कीअं कुर्बान कनि था। असां कॾहिं पंहिंजे बच्चे खे मदरसे मोकिलण लाइ बि तयारु कोन्हे। जेकॾहिं मदरसे बच्चो हली वियो आहे न कारी साहब ग़लती मां उनखे थप्पड़ बि हणी वेंदी आहे त उन कारी साहब जे लाइ ॾचो थी वेंदो आहे। मुस्लमानो सहाबा केतिरियूं वॾियूं क़ुर्बानी ॾियनि था। सिर्फ़ु अबू बकर सिद्दीक न हर सहाबी जो दास्तान खणी पढ़ो हुन पंहिंजे औलाद खे क़ुर्बान करे छॾियो आहे। नबी काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि खां नाराज़ थिया नाराज़ थींदे पाण ईला कयूं। ईला इहो हूंदो आहे त जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस जो पाण में